नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे कराची खां ख़बर ॾींदा आहियूं त भिंडी केतिरनि तबी फ़ाइदनि ते मुश्तमिल भाॼी आहे, जंहिं सबबि माहिरनि हिन खे सिहत लाइ फ़ाइदेमंद करार ॾेई छॾियो आहे। मिस्र में भिंडी जी हिकु ख़ासि डिश स्टफ तयारु कई वेंदी। भिंडी रेशेदार भाॼी आहे जेका न सिर्फ़ इंसानी सिहत जे लाइ फ़ाइदेमंद आहे, पर इंसान केतिरनि बीमारियुनि जो इलाज बि करे सघे थो। शुरूआत में भिंडी एथियोपिया में पोखी वई हुई। ही भाॼी उतां जे उत्तर अफ्रीका, पोइ अरब ऐं आख़िर में हिंदुस्तान पहुती। हिन खे क़दीम मिस्र में बि पोखियो वेंदो आहे। स्पेन जे हिकु मुसलमान अदीब जे लिखत में भिंडी जा शुरूआती हवाला मिलनि था। हिन 1216 हिजरी में मिस्र जो दौरो कयो हो, जिथे हिन भिंडी जा ॿूटा लॻल ॾिठा, जिन जो हिन पंहिंजे लिखत में तफ़सीली ज़िक्र कयो आहे। हिन मूजिबि मिस्र जा शहरी कचियूं भिंडियूं खाईंदा आहिनि ऐं उन मां खाधा बि तयारु कंदा आहिनि। माहिरनि मूजिबि भिंडी जे इस्तेमाल सबबि केतिराई तिबी फ़ाइदा हासिल करे सघजनि था। हीअ इंसानी सिहत लाइ इंतहाई बहितरीन क़िस्म जी भाॼी आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।